हाणे मुझे वेचारो सालो किरी पियो डॉक्टर ने देखारियो चई हिन जे वेचारे जे आंद्रे में मसइलो आहे वरी चेकअप थियो एक्सरो थियो ख़बर पई त आंडो वेचारे जो फाटी पियो आहे 17-18 सालन जो हाणे वेचारे जी ऑपरेशन थी आंद्रे जी मां कल वियोमांसि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे वेचारे जी हालत ॾिसी अलाए छा पियो थिए रड़ियूं पियो करे दाऊं नौजवान अब्बा पाणी हुनजो बंदो वेचारे जो हर ब्लड प्रेशर हाई पहुंची वने चप वेचारे जा खुश्क लगा पिया अखियों निमाणियों लगियूं पयूं ओ मुझा अजीजो मां वो मंजर तांगे ॿुधाए नथो सघां मां 20-25 मिंट वेचारे वेठो तुंहिंजो हां फाटा पियो करे मुंहिंजी दिलि चीरा पई करे अलाए छा पियो थिए मुंहिंजे वञे दाहुंदे वञे ररंदे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मूंखे जेको रात सबर मोरे जलसे ते वञा पियो सॼी रात वेचारे जूं दाहूं फिरनि पियूं मोटी आयो बि सॼी रात दाहूं दिमाग़ में फिरनि नौजवान 17 सालन जो वेचारे जो चौथों ॾींहुं पानी बंद मानी बंद वेचारो तड़पी रहियो आहे रड़ियूं करे रहियो आहे दाहूं करे रहियो आहे वेचारे जी बेबसी ओ मुंहिंजा अज़ीज़ो तव्हां नौजवाननि खे वॾी मस्ती आहे तव्हांखे वॾी आकड़ आहे वञी अस्पताल जो चक्कर लॻायो वञी अस्पताल जो नज़ारो ॾिसो वञी घुमी त जो सिविल अस्पताल सखत वञी घुमी त अचो ख़बर वारी अस्पताल वञो घुमो त सयूं लाड़काने जूं अस्पतालियूं त तव्हांजो दिमाग़ जाइ ते अचे तव्हां वॾी आकड़ में हो तव्हां वॾी वॾाईअ में हो तव्हांखे वॾो गुरूर आहे नथा तव्हांखे असांजा वाइल सम्झ में अचनि नथियूं असांजूं तक़ीरा तव्हांखे सम्झ में अचनि नथो तव्हांखे क़ुरान सम्झ में अचे नथियूं तव्हांखे हदीसा सम्झ में अचनि वञो अस्पताल वञी अस्पताल जे दर ते बीहो जनाज़ा ॾिसो कीअं था नौजवाननि जा लाश निकिरनि कीअं था पोड़नि जा लाश निकिरनि कीअं मायुनि जा लाश निकिरनि वञी नज़र त कयो शोभा हादसात में वञी ॾिसो त सयूं कीअं था माण्हू तड़पनि वञो अस्पताल में नज़र फेराए ॾिसो नौजवान कीअं था वीचारा तड़पनि कीअं था वीचारा रड़ियूं वेंदा हुआ चीखा करनि मन तव्हांखे अल्लाह सम्झ में अचे मन तव्हांखे मौत जी तयारी अचे मन तव्हांखे क़बर सम्झ में अचे मन तव्हांखे आख़िरत सम्झ में अचे यारो संभालियो पार जेकॾहिं तव्हांखे असांजा वाइल नथा किथे ते पवंदे अस्पताल जा चक्कर लॻायो वञी ॾिसी अचो त तव्हांखे दिमाग़ जाइ ते थी वञे तव्हांजी सोच मस्जिद ॾे लड़े तव्हांजी सोच अल्लाह ॾे लड़े तव्हांजी सोच क़ुरान मजीद ॾे लड़े मन तव्हां नेक थी वञो मन तव्हां नमाज़ी थी वञो मन पंहिंजो रब रिझायो मन रब परजायो त दुनिया में बि आबाद आख़िरत में बि अल्लाह तव्हांजा बेड़ा ई पार करे ज़वाता अफ़नान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान खुदा जी ज़ात जो कसम है कुरान मजीद मुझे हथन में आवा कल अस्पताल घुमी आवा तो इन मल ताईं अलाए छा मुझी तबियत की कैफियत है मां साले वेचारे जो हाल ॾिसी अलाए छा पियो मूंखे थिए खुदा जा मानो संभाल मोतबर न थियो आकर न थियो वॾाई न कुछ ही ना आयो तव्हां कुछ ही ना आयो खुलिकल इंसान ज़ईफ़ इंसान कमज़ोर है इंसान ज़ईफ़ है अल्लाह जो वास्तो तो पान संभाले वठो
नेक थी वठो नमाज़ी थी वठो पंहिंजो रब रीझायो मामले ने भेनरनि खे बि अर्ज़ु करिणा रुगी मर्द नथा मरनि मायूं बि मरनि थियूं अमड़ियूं तव्हां बि पाण संभालियो तव्हांजे ॻोठ मां जनाज़ा मायुनि जा बि निकिरंदा हूंदा तव्हांखे बि मरणो आहे अल्लाह जो वास्तो त मां सभिनी तव्हां चांडियुनि साहिबनि खे ॿियनि क़ौमुनि सां तालुक़ रखण वारनि खे मिंथ करणा हुआ मेड़ करणा हुआ ख़ुदा जो वास्तो त नेक थी वञूं जेकॾहिं तव्हांखे असांजा वाइज़ सम्झ में नथा अचनि हिकु दफ़ो इस्पताल जो वञी चकर लॻायो दिमाग़ तव्हांजो जाइ ते अची वेंदो त रब छा आहे तंहिंजे करे संभालियो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुर शरीफ़ ॿुधायो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मुंहिंजो वाइज़ अदा इहो अथव मुंहिंजी मिंथ इहा अथव मुंहिंजी मेड़ इहा अथव ख़ुदा जो वास्तो अथव अल्लाह जे दर ते मोटी अचो साईं मौला बख़्श साहिब जी वॾी महिनत आहे सालियानो हेॾो जलसो कराईंदो आहे दस्तार फज़ीलत जे उनवान सां हीउ प्रोग्राम सजायो वेंदो आहे इंशाअल्लाह ताला ता क़यामत ताईं इहो जलसो आबाद रहंदो इंशाअल्लाह सभिनी जा बचड़ा हाफ़िज़ थींदा सभिनी जा बचड़ा आलम थींदा अबा महिनत कंदव औलाद छॾींदव न मदरसनि में हाफ़िज़ आलिम बणाईंदो अज़ीज़ो इहा ई वॾी दौलत अथव बचड़ा आलम कयो बचड़ा हाफ़िज़ कयो बचड़ा नेक कयो तव्हां बि नेक थी वञो असुल ज़िंदगी होॾों वारी आहे ओॾों जी तयारी कयो छॾियो दुनिया खे हज़ूर फरमायो दुनिया में झोपड़ीअ में बुख ते उञ ते वक़्तु गुज़ारियो जन्नत वारी ज़िंदगी आख़िरत वारी बिश्त वारी ज़िंदगी साईं जन फरमायो कमाए अचो अल्लाह साईं तव्हांखे आख़िरत वारी ज़िंदगीअ में एॾो आराम नसीब फरमाईंदो मां तश्तई अनफुसुकुम जेका शइ तव्हां तलबींदा वेंदो उहा शइ तव्हांखे उते जो उते नसीब थींदी वेंदी तंहिंजे करे हिन ज़िंदगी जी कॾहिं न पोइ हुन ज़िंदगी जे लाइ महिनत कयो हीअ ज़िंदगी कहिड़ी आहे बीमारियुनि में वरिता पिया आहियूं हीअ ज़िंदगी कहिड़ी आहे परेशानियुनि में वरिता पिया आहियूं हीअ ज़िंदगी कहिड़ी आहे पोड़ वकोड़े थी कमज़ोरी वकोड़े थी ओ मुंहिंजा अज़ीज़ो हीअ ज़िंदगी कहिड़ी आहे एक्सीडेंट में माण्हू मरी थो वञे बिजलीअ जे झटके में माण्हू मरी थो वञे दिमाग़ जी रग जी फाटी पए माण्हू मरी थो वञे असांजे ॻोठ टंडे बार में वेचारे हमराह जे मथां सोलर वारी प्लेट किरी धकु लॻसि वेचारो किरी पियो दुनिया जो जान छॾियो सोलर वारी प्लेट ते अज़ीज़ो इहा आहे इंसान जी ज़िंदगी तंहिंजे करे अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह गुनाहनि खां तौबा कईसि गुनाहनि खां तौबा ताइब थींदव हिकु फ़ाइदो इहो थींदव जो तव्हांजी हीअ ज़िंदगी दुनिया वारी ठही पवंदी ऐं गुनाहनि खां तौबा ताइब थींदव ॿियो फ़ाइदो इहो थींदो जो आख़िरत वारी ज़िंदगी बि ठही पवंदव कंदव महिनत तौबा कयो गुनाहनि खां ऐं जो इंशाअल्लाह नमाज़ जा पाबंद थींदासीं इंशाअल्लाह क़ुर शरीफ़ ज़रूरु सिखंदासीं दुआ आहे त अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज़ मंज़ूर मक़बूल फरमाए अमल जी अल्लाह तौफ़ीक़ नसीब फरमाए मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो हिन महिल ताईं तव्हां पुरसुकून माहौल में क़ुर शरीफ़ जी मोहबत में वेठा रहो अल्लाह ताला तव्हांजे अचण खे वेहण खे ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम व फ़िल आख़िरत हसनतुम व क़िना अज़ाबन नार या अज़ीज़ या गफ़ार या रब्बल आलमीन इलाहुल आलमीन सभिनी खे नेक बणा इलाहुल आलमीन सभिनी खे निमाज़ी बणा इलाहुल आलमीन सभिनी खे सेहत वारी ज़िंदगी नसीब फरमा सभिनी खे गुनाहनि खां माफ़ी नसीब फरमा गुनाहनि खां तौबा ताइब थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा असांजे इन्हनि नौजवाननि खे बि अल्लाह साईं पंहिंजो घर नसीब फरमा पंहिंजो दर नसीब फरमा पंहिंजी मस्जिद नसीब फरमा पंहिंजो क़ुर नसीब फरमा अल्लाह साईं इन टच मोबाइल जे ग़लति इस्तेमाल खां असांखे बचा इन टच मोबाइल जे बीमारियुनि खां असांखे बचा असांजे नौजवाननि खे इन टच मोबाइल जे बीमारियुनि खां बचा इलाहुल आलमीन तू रहीम तू करीम इलाहुल आलमीन आधी रात जो वक्त दुआ जो वक्त इलाहुल आलमीन सारी जमात तुझी दरबार में तुझी दरगाह में तो माफी वठण आई आहे सभिनी को राज़ी थी सभिनी को राज़ी थी सभिनी को राज़ी थी इलाहुल आलमीन सभिनी के गुनाहनि को माफी नसीब फरमा आइंदा जे लाइ गुनाहनि को बचण जी तौफ़ीक़ नसीब फरमा इलाहुल आलमीन
तू रहीम रब्बा, तू करीम रब्बा, तू गफ्फार रब्बा, तू सत्तार रब्बा। ओ माल के कायनात, ओ खाल के कायनात, ओ राज के कायनात, ओ खाल के कुल, ओ माल के कुल, ऐसा जा पालना हार रब। आधी रात जो अक्का अलाए कहियूं कहियूं दिलनि में जायज तमन्नाऊं रखियूं। हे वेचारा तुझा बानड़ा तुझे दरवाजे ते वेठा आहिनि, सभिनि जूं जायज तमन्नाऊं पूरियूं फरमा, जायज ख्वाहिशूं पूरियूं फरमा। सभिनी जे बचड़नि खे आलिम बणा, सभिनी जे बचड़नि खे हाफ़िज़ बणा, सभिनी खे अल्लाह से शफा वारी जिंदगी नसीब फरमा, सेहत वारी जिंदगी नसीब फरमा। इलाहुल आलमीन जेको वेचारो मुंहिंजो सालो अस्पताल में बीमार आ तड़पे थो, इलाहुल आलमीन उन वेचारे खे सेहत नसीब फरमा। अल्लाह से जेके भी वेचारा मरीज अस्पताल में तड़पंदा या घरन में तड़पंदा, जाथे भी वेचारा तकलीफ में, अल्लाह सभिनी खे सेहत वारी जिंदगी नसीब फरमा। अल्लाह से इन जमात में जेके बीमार, जेके परेशान हाल, जेके तकलीफन में, सभिनी जूं परेशानियूं रफ़े दफ़े फरमा। सभिनी खे अल्लाह से सेहत वारी जिंदगी नसीब फरमा, तंदुरुस्ती वारी जिंदगी नसीब फरमा। सभिनी जे बचड़नि खे आलिम ऐं हाफ़िज़ बणा, सभिनी खे नेकोकार बणा, जेसि ताईं दुनिया में रहे पक्को ऐं सचो मुसलमान करे रहा। अल्लाह असांखे एक्सीडेंट वारे मौत खां बचा, असांखे हादसे वारे मौत खां बचा, असांखे अचानक वारे मौत खां बचा। इलाहुल आलमीन असांखे मौत जी तैयारी नसीब फरमा, असांखे कब्र जी तैयारी नसीब फरमा, असांखे आखिरत जी तैयारी नसीब फरमा, असांखे जन्नत जी तैयारी नसीब फरमा। इलाहुल आलमीन जेसि ताईं दुनिया में रहे पक्को ऐं सचो मुसलमान करे रहा। जॾहिं पाण ने घुराए कलमे वारो मौत, शहादत वारो मौत, नमाज वारो मौत असांखे नसीब फरमाए जा। इलाहुल आलमीन जेके अमड़ियूं भेनरियूं घरनि में कुरान शरीफ मुतवज्जे थी ॿुधनि पियूं, इलाहुल आलमीन उन्हनि वेचारनि जा बि हथड़ा क़बूल फरमा। इलाहुल आलमीन उन्हनि जे मथां बि रहम जी नज़र फरमा। सभिनी अमड़ियुनि भेनरनि खे बि नमाज़ी बणा, सभिनी खे नेक बणा, सभिनी अमड़ियुनि भेनरनि खे पर्दा नसीब फरमा, हया नसीब फरमा। इलाहुल आलमीन मुर्सनि जो अदब एहतराम नसीब फरमा। इलाहुल आलमीन सभिनी अमड़ियुनि भेनरनि खे बि नेक बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। मुंहिंजनि भाइरनि खे बि नेक बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। सभिनी खे अल्लाह से मरण खां पहिरीं सच्चो ऐं पक्को मुसलमान बणा, हज़ूर जो सच्चो आशिक़ बणा, सच्चो मोमिन बणा। जॾहिं पाण ॾे घुराए त मरण टाइम असांखे मलाइक बिश्त जी ख़ुशख़बरी ॾींदा वञनि, कलमो ज़ुबान ते जारी थिए, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।